बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो। ऐं हीउ प्रोग्राम, हीउ मंच, हीअ स्क्रीन अव्हां जी पंहिंजी सुबुह मेहरान प्रोग्राम में दिलि जी गहराई सां अव्हां सभिनीनि खे भलीकार चऊं था। सुबुह जो ही पहर ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम सुबुह मेहरान। पोयां स्क्रीन तव्हांखे नज़र अची रही हूंदी न, हिकिड़ी ख़ूबसूरत सुबुह मेहरान जो जेको हिकिड़ो ईअं असां चऊं त जॾहिं स्टार्ट हूंदो आहे न, त पोइ असां चाहींदा आहियूं त समाव बि जीअं पोयां असां जो सजायल आहे ईअं ई हुजे, ख़ुशगवार हुजे ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में ही प्रोग्राम अव्हां ताईं पहुचे। काफ़ी घणा इशूज़ हूंदा आहिनि, इलाही सारियूं जेको आहे सो ख़बरूं पाण खे पवंदियूं रहंदियूं आहिनि सोशल मीडिया ज़रिए, न्यूज़ जे ज़रिए। ऐं घणा ई सारा मसइला उन में तालीम जा मसइला हूंदा आहिनि, समाजी काफ़ी सारा इशूज़ हूंदा आहिनि। उन्हनि सभिनीनि खे प्रोग्राम में रखंदा ईंदा आहियूं ऐं कोशिशि हूंदी आहे त जेको बि टॉपिक या जेका बि ॻाल्हि हली रही हुजे उन मुताबिक़ ई प्रोग्राम खे असां कंडक्ट कयूं। पर म्यूज़िक जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त म्यूज़िक थेरेपी आहे, म्यूज़िक जेको आहे सो मेडिटेशन आहे। असां डॉक्टरेट फील्ड जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त म्यूज़िक जे ज़रिए जेको आहे सो इलाज मुमकिन आहिनि। दुनिया इन खे मुमकिन बणायो आहे ऐं म्यूज़िक जे ज़रिए जेको आहे सो ज़हनी कैफ़ियत ते घणो सारो कमु कयो वेंदो आहे। जेके बि रिहेबिलिटेशन सेंटर्स हूंदा आहिनि ऐं उते जेके मौजूदु कंहिं बि एज ग्रुप जा माण्हू हुजनि, त रिहेबिलिटेशन सेंटर जो जेको कमु हूंदो आहे उहो उन्हनि जो कमु ॾाढो बारीक़ हूंदो आहे ऐं ॾाढो सॉफ्टली हिकिड़े सुहिणे अंदाज़ में जेके उन्हनि जा पेशेंट्स मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि जी ट्रीटमेंट हली रही हूंदी आहे। ऐं उते जेको आहे सो म्यूज़िक खे हिकिड़ी जेको आहे न तमामु घणी अहमियत हासिलु आहे। दुनिया में हमेशह म्यूज़िक खे हिकिड़ी सुठी सुञाणप मिली आहे ऐं जेके सुठा सिंगर्स आहिनि दुनिया उनखे एक्सेप्ट कयो आहे, नौजवान उन्हनि खे एक्सेप्ट कयो आहे। ऐं इनफैक्ट जेके यंग सिंगर्स आहिनि, तव्हां ॾिसंदा हूंदव काफ़ी सारा प्रोग्राम्स थी रहिया हूंदा आहिनि दुनिया में। पाकिस्तान लेवल ते, पंहिंजी सिंध में, मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़ी घणा प्रोग्राम्स थी रहिया हूंदा आहिनि। उहे एजुकेशन जा जेके बि असांजा इंस्टीट्यूट्स आहिनि, एजुकेशनल इंस्टीट्यूट्स, यूनिवर्सिटीज़ हुजनि, कॉलेजिस हुजनि, त उन्हनि जा जेके फाइनल ईयर, लास्ट ईयर जा प्रोग्राम्स हूंदा आहिनि उन्हनि में बि सिंगर्स खे जेको आहे सो घुरायो वेंदो आहे। ऐं जेके बि अलविदाई प्रोग्राम्स हूंदा आहिनि उन्हनि में सिंगर्स जी हिकिड़ी जेको आहे सो बहितरीनु परफॉर्मेंस हूंदी आहे, या वेलकम जॾहिं चवंदा आहियूं न हिकिड़ी न्यू बेच खे, त पोइ उन्हनि जे लाइ बि जॾहिं बि यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में हिकिड़ो प्रोग्राम सजायो वेंदो आहे त उन में बि सिंगर्स जी शिरकत हूंदी आहे। तॾहिं चयो वेंदो आहे त जेको आहे सो म्यूज़िक असांखे जेको आहे न ॿुधणु खपे ऐं म्यूज़िक सां ई असांजा काफ़ी घणा जेके आहिनि मेंटल इशूज़ बि सॉल्व ज़रूरु थींदा आहिनि। अॼु जो जेको आयल मौज़िज़ महिमान आहे ॾाढो ख़ूबसूरत रागी आहे। ऐं लाड़पट्टी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, सांगड़ जी ॻाल्हि कयूं या शहदादकोट जी ॻाल्हि कयां त उन्हनि जो उतां सां हिकिड़ो लिंक्ड आहे ऐं बेसिक रूट्स जेको आहिनि सो उतां खां उन्हनि जो जुड़ियल आहिनि। जी, मां ॻाल्हि करे रही आहियां रज़ा मोहम्मद बिरोही साहिब जिन जी। पाण ॾाढा सुठा रागी आहिनि, ॾाढा सुठा सिंगर आहिनि ऐं जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु हूंदा आहिनि त उन्हनि जी सिलेक्शन जेका आहे उहा ॾाढी सुठी हूंदी आहे। पर उन्हनि जा शागिर्द बि जॾहिं प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि त उन्हनि जी बि सिलेक्शन हमेशह हिकिड़ी सुठी ऐं बहितरीनु सिलेक्शन ज़रूरु रही आहे ऐं प्रोग्राम अव्हां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुतो आहे। अच्छा, उन खां अलावा हिन तरफ़ बि जेको आहे सो उन्हनि जा ॿ साथी असां वटि मौजूदु आहिनि। ढोलक ते मौजूदु आहे ॾाढो फ़क़ीर, जेको ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ढोलक वॼाईंदो आहे। अव्हांखे बि भलीकार चऊं था, अव्हांखे बि भलीकार चऊं था। ऐं उन्हनि सां गॾोगॾु बेंजो वॼाईंदड़ सजाद अली बिरोही मौजूदु आहे ऐं अहिड़ो सजाद ॾाढो सुठे अंदाज़ में बेंजो वॼाईंदो आहे, त अव्हांखे बि असां भलीकार चऊं था। सजाद ठीकु आहियो? सभु ख़ुशि आहियो? अदा तव्हां ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह जी। शुरूआति कयूं था प्रोग्राम जी। अव्हां सां ई रज़ा मोहम्मद बिरोही साहिबु प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। छा ॿुधाईंदो शुरूआति में? अॼु शाइरी साईं अब्दुल ख़ालिक जी शुरूआति था कयूं। अब्दुल ख़ालिक अब्दुल रिंद। हा हा जी, ज़बरदस्त ज़बरदस्त जी। शुरूआति तव्हां खां ई कंदासीं, बिस्मिल्लाह कयो।
तोखां धार तोखां रही रही न सघियुसि सूरतों जा सही रही न सघियुसि होए त पंहिंजो मिलण हुयो रोज़ानो अब्द हाल तोखां चई न सघियुसि अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठ अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठ अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठ जे नेण अलनि तोसां जे नेण अलनि तोसां ॻोढ़नि खां पुछे वठजां अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठजां अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठजां मजबूर ॾिसी मूंखे मगरूर थियो तो मजबूर ॾिसी मूंखे मगरूर थियो तो माज़ीअ जे मिठा पंहिंजा है माज़ीअ जे मिठा पंहिंजनि नेणनि खां पुछे ॾिसजां अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी ॾिसजां मां कल्ब हुयुसि तुंहिंजो ऐं अजब तुंहिंजो आहियां मां कल्ब हुयुसि तुंहिंजो ऐं अजब तुंहिंजो आहियां मूंखे त खणी छॾ तूं है मूंखे त खणी छॾ तूं गैरनि खां पुछे वठजां अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछे वठ अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछे वठजां तो पाण चयो मूंखे तूं अब्द मुंहिंजो आहीं तो पाण चयो मूंखे तूं अब्द मुंहिंजो आहीं तो पाण चयो मूंखे तूं अब्द मुंहिंजो आहीं जे यादि न आ तोखे जे यादि न आ तोखे वाइदनि खां पुछी वठजां अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठजां अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठजां जे नेण अलनि तोसां जे नेण अलनि तोसां ॻोढ़नि खां पुछी वठजां अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठजां अहवाल पुछण चाहे नेणनि खां पुछी वठजां तमामु ख़ूबसूरत तव्हांजी सिलेक्शन ऐं आवाज़ु माशाल्लाह तव्हांजो तमामु ख़ूबसूरत तमामु सुठो आवाज़ु तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदासीं त कॾहिं खां तव्हां ॻाइणु शुरू कयो भाॼी ॻाइण त मुंहिंजी 96 खां शुरूआत आहे 1996 सही ज़बरदस्त अच्छा घर जो माहौल कीअं हो कीअं सोचियो त ॻाइणो आहे हा वॾा नाराज़ हुआ वॾा भाइर बाबा त नंढो बाबो जान छॾी वियो हा अम्मा पोड़ीअ जी इजाज़त ॾिनी सही
वॾा भाइर ॼण त ख़ुशि कोन हुआ, ॼण असांजो माहौल जेको थोरे सूफ़ियाने तरीक़े जा हुआ, ॼण त मौलवी चइजे, हा ॼण राग खां ख़िलाफ़ु हुआ। सही सही। पर मुंहिंजो वास्तो थियो सूफ़ियुनि बुज़ुर्गनि सां, ॼण त असीं हिन पासे अची वियासीं। सही सही। ऐं अव्हांजा उस्ताद कहिड़ा उस्ताद रहिया? मुंहिंजो उस्ताद शुरूआत में जेको उते शदादपुर जो उस्ताद गुलाम रसूल लोहरो, उनखां मूं थोरो वक़्तु सिखियो। सही। हा, उन खां पोइ जेको बाक़ाइदी सां जेको सिखिया मूं उस्ताद शफ़ी फ़क़ीर खां। अच्छा, केतिरो टाइम तव्हांजी सिखिया जो जेको मरहलो आहे उहो हलियो? सिखिया हले पियो अञा जारी सारी आहे। सही। उस्तादनि सां केतिरो वक़्तु तव्हां गुज़ारियो? उस्ताद सां हुन सां थोरो वक़्तु गुज़रियो, हुन मां ॼण त महीनो ॾेढ हुआसीं। उस्ताद खे पोइ दरवेश खे फालिज थी वियो, पोइ ॿाहिरि कोन ईंदा हुआ। अच्छा। हा, पोइ आऊं अंगल करे पोइ कॾहिं कॾहिं अंदरि हलियो वेंदो हुउसि ऐं मिली ईंदो हुउसि, कुझु घड़ी कचारी कंदो हुउसि। सही सही। अच्छा, उस्ताद शफ़ी फ़क़ीर सां केतिरो वक़्तु तव्हां घुरियो? उस्ताद सां गॾु आहियूं, हाणे मुकमिल आहियूं, वेंदा आहियूं हुते हफ़्तो तरसूं था, 10 ॾींहं 12 ॾींहं उमरकोट। सही सही। क्लब ते हुते राग सॼो ॾींहुं थो हले। सही सही, ज़बरदस्त। अच्छा, हूअं माना चयो वेंदो आहे त राग जेको आहे सो उहो बि मोकिलायो वेंदो आहे जेकॾहिं अव्हां सुबुह सां हुनजो रियाज़ न करियो। जी जी बिल्कुलु। पोइ तव्हांजो रियाज़ कीअं हूंदो आहे? हा भाॼी, सुबुह जो असीं जीअं घर अचूं था क्लब ते, साज़ खोले विहूं था, ॿियो कमुकार कोन्हे। हाणे छोकिरा माशाल्लाह उहो रोज़गार कनि पिया, असीं रियाज़ कयूं था। ऐं ॿियो त बाबा जो चवण हो त को बि नौजवान उमेद करे अचे त हुनखे 2 अखर तव्हां ॾसियो। हा हा, सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। अच्छा, तव्हां खां वधीक ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? जी, आबिद अब्दुल समद बिरोई मुंहिंजो अज़ीज़ मैट आहे, हुनजी ख़्वाहिश आहे त मुंहिंजी हिकु ग़ज़ल ज़रूरु पेश कजे। जी जी, ज़रूरु ज़रूरु। मिठा मोटी अच, मिठा मोटी अच, सजण सारियां थो घणो, मोहबत संदो मन में मचाए वे मच, सजण ॿुधा सच, ईंदे कॾहिं अंगण ते। मिठा अचे मोकलायूं अॼु मिलण को नसीबन ते। मिठा अचे मोकलायूं अॼु मिलण को नसीबन ते। वञा थो शहर तो जे मां अचण को नसीबन ते। हसरत मुझी खड़ी गॾे वेह तूं मूं सां थिए हसरत मुझी कयां देदार मां दिल सां ॾिसण को नसीब कयां देदार मां दिल सां ॾिसण को नसीब ते। हयातीअ ते न है पावर सजण ज़िंदगी फानी। हयातीअ ते न है पावर सजण ज़िंदगी पानी। चऊं
हाफ़िज़ पढ़ण पोइ नसीबनि ते चङो हाणे ख़ुदा हाफ़िज़ पढ़ण पोइ नसीबनि ते हिकिड़ो दफ़ो मूंखे सजण तूं छॾे ऐं जियां तुंहिंजे आसिरे सभई सपाड़ो सोरन जो हिकु लहज़े मंझि लटेज दोस्तनि दिलि मटेज मुल्क मटियो त फ़क़ति हिकिड़ो दफ़ो मूंखे सॼो आबिद पंहिंजो साईं वरी अहिड़ी सदा तोखे करण पोइ नसीबनि ते वरी अहिड़ी सदा तोखे करण पोइ नसीबनि ते अचे मोकलायूं अॼु मिलण पोइ नसीबनि ते ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु बहितरीन तमामु ख़ूबसूरत तमामु बहितरीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं हीअ सुबुह मेहरान जो प्रोग्राम हमेशह मां चवंदी आहियां हीअ स्क्रीन ही टेलीविज़न नेटवर्क मेहरान टेलीविज़न नेटवर्क अवां जो पंहिंजो ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम हमेशह अवां जी दिलनि जे क़रीब ऐं यकीनन ही प्रोग्राम जेको आहे सो सभिनी ॾिसंदड़नि जी फरमाइश ते ई जेको आहे न एतिरे टाइम कंटिन्यू कयो वियो आहे जेकॾहिं थोरो सुबुह मेहरान प्रोग्राम ते ॻाल्हाइजे त पोयां माशाअल्लाह असां 17 सालनि खां हीउ प्रोग्राम हली रहियो आहे ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हीउ प्रोग्राम अवां ताईं पहुचंदो रहियो आहे मुख़्तलिफ़ चहिरा ऐं मुख़्तलिफ़ फील्ड्स सभिनीनि जो हिकिड़ो डिफरेंट एक्सपीरियंस त गॾु हूंदो ई आहे पर एक्सपोजर मां माण्हू घणो कुझु सिखंदो आहे त डिफरेंट एक्सपीरियंस ऐं एक्सपोजर अवां सां शेयर थींदो रहंदो आहे हिन स्क्रीन तां ऐं मां हमेशह चवंदी आहियां त प्रोग्राम्स डिफरेंट टॉपिक्स ते त कंडक्ट कया ई वेंदा आहिनि करण बि खपनि ऐं जेको अहम टॉपिक हुजणु खपे या जेका ॻाल्हि हलंदड़ हुजणु खपे उन ते ज़रूरु प्रोग्राम्स करणु खपनि छो त उहे प्रोग्राम्स जेको आहे सो यूज़फुल हूंदा आहिनि काराइता हूंदा आहिनि उन खां अलावा म्यूज़िक त ताहयात आहे म्यूज़िक जी छा ई ॻाल्हि कजे म्यूज़िक जॾहिं प्रोग्राम में हूंदो आहे त उहो प्रोग्राम बेहदि ख़ूबसूरत बणिजी अवां ताईं पहुचंदो आहे रज़ा मोहम्मद ब्रोही साहब अॼु जे प्रोग्राम में पाण मौजूदु आहिनि ऐं ॾाढो सुठो उन्हनि जो आवाज़ु आहे जॾहिं बि पाण मौजूदु रहिया आहिनि त हिकिड़ी सुठी मूं स्टार्टिंग में बि चयो हिकिड़ी सुठी सिलेक्शन सां गॾु मौजूदु रहंदा आहिनि सो सिलेक्शन जेका आहे उहा अव्हांजी हमेशह हिकिड़ी सुठी हूंदी आहे न साफ़ सुथरी हिकिड़ी सिलेक्शन हूंदी आहे कोशिशि कंदा आहियूं हा ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा कहिड़ा रागी आहिनि जिन खे घणो ॿुधो आहे अव्हां मुंहिंजे पसंदि जेको उस्ताद फोटो ज़रदारी सही सही हा असीं इलाइक़े जा बि हुआसीं तमामु रूहदार माण्हू हुन वटि ईंदा वेंदासीं पोइ ऐं उमेद रखियमि त उस्ताद मूंखे सेखारियो पोइ हुन चए त यार तव्हां बिरोही आहियो हिकु त तव्हां तालीम बि घटि आहे मूं वटि एतिरो टाइम बि न आहे हुन वक़्तु उस्ताद जो उरूज हो पोइ जे मूं वटि टाइम न आहे हिकु त आउं मरीज़ बि आहियां ऐं सीने में टीबी रहंदो ऐं साको बि हो उस्ताद खे पोइ चए मूं वटि टाइम न आहे तव्हां महिरबानी करियो कंहिं ॿिए उस्ताद खां सिखो सही सही जे तव्हांखे आउं हाओ करे छॾियां तव्हां ज़ाहिर ॿिए वटि वेंदव कोन तव्हां चवंदव असीं फोटे ज़रदारी शागिर्द ज़ाहिर कोन वेंदव केॾा तव्हां मुंहिंजे पुठियां सिखी न सघंदव रुली वेंदव तव्हां हा हिकिड़े सुठे उस्ताद जी इहा पण निशानी आहे
त उहो जेको आहे सही अंदाज़ में पंहिंजे न हुन शागिर्दनि खे सिखिया त ज़रूरु ॾिए पर सही अंदाज़ में गाइड ज़रूरु करे। अच्छा अदा तव्हां खां ज़रूरु इहो बि पुछंदासीं त हिन वक़्तु ॾिसो पहिरीं जे टाइम में त हिकिड़े रागी खे स्क्रीन ताईं अचण में ॾाढो वक़्तु लॻंदो हो, हाणे त तव्हां मोबाइल खणो त हर को पियो ॻाईंदो आहे। जी 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 पोइ सिखिया छा था सम्झो त केतिरी ज़रूरी आहे? सिखिया ज़रूरी आहे भाॼी। हा उस्ताद लाज़मी आहे, उस्ताद खां सवाइ ही कमु थींदो ई कोन्हे। उस्ताद हिन राग जो बुनियादु रखी उनखे पहिरियां त लय ऐं आवाज़ लॻाइण जा तरीक़ा जंहिंखे लयकार चऊं उनखे बाक़ाइदे सां सिखे ऐं तंहिंखां सां गॾोगॾु त उनखे रियाज़ लाज़मी आहे। सवेरे सवेरे उथणु, निमाज़ खां पोइ अची पंहिंजे बाजे ते वेही रियाज़ करे ऐं लय सां ई आवाज़ जेके उन में ज़िक्र फ़िक्र बि आहिनि। हा सुबुह जो ज़िक्र घणो हूंदो आहे, उन में हमद आहिनि। सही सही ज़बरदस्त, तमामु सुठो। उहा सत सुर जेको आहे न, जी जी अवां छा था सम्झो त हिननि सुरनि खे सम्झणु केतिरो ज़रूरी थिए थो? इहे सामुंड आहे भाॼी। हा हिननि खे सत सुरनि खे सम्झणु वॾी ॻाल्हि आहे। असांजे सम्झ खां त ॿाहिरि आहे ॻाल्हि। उस्ताद आहिनि, उन्हनि खे अलाह हयाती ॾे, उहो इहे कम खे उहे पिया संभालनि। सही सही ॼणो असीं बरोच माण्हू ॼणो त असीं वॾी कोशिशि कयूं जेतिरो असीं लय में कुझु न कुझु ॻाए था वञूं, पर वॾी समुंड आहे। सही सही बिल्कुलु सही। सा रे गा मा पा धा नी, वरी पोइ अगेन सा ईंदो आहे। त इहे सत सुर जेको आहे सो नो डाउट तव्हां बिल्कुलु सही चयो त हिकिड़ो गहरो समुंड आहे, हुनखे सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। सिखिया ॾाढी ज़रूरी आहे। हाणे तव्हांजे साम्हूं डायरी मौजूदु आहे, छा सिलेक्ट कयो अथव, छा ॿुधाईंदव? जी रईस हज़ूर बश्क हकीर। ज़बरदस्त ज़बरदस्त। हा बिस्मिल्लाह कयो। ओ मियां अल्लाह अजीब अच ओरे त गुझी सुणाया गाल पिरी बुधा प्यार जी मोह बही मकाल सवाए तुझे सुपरी हीणा थिया हाल सजन तुझे सूरन में समय लग्या साल करे ही कमाल रुसी में रिंद खां कयल कोल वायदा विसारे हलियो में करे कोल वायदा विसारे हलियो में करे कोल वायदा विसारे हलियो में दी प्यार पहरा दी प्यार पहरा धोतारे हलियो में करे कोल वायदा विसारे हलियो में कयल विसारे हलियो में ॾेई प्यार पहिरियां ॾेई प्यार पहिरियां धिकारे हलियो में बोल वायदा कयल बोल वायदा ये मोसा दिल पर दगा न करी हाँ ये मोसा दिल पर दगा न करी हाँ करे प्यार पहजो जुदा न करी हाँ दे यार दुखड़ा मारे हलियो वे कयल कोल वायदा कयल कोल वायदा सारे हलियो वे करे विसारे हलियो में ॾेई प्यार पहिरियां धिकारे हलियो में करे कोल वायदा कयल कोल वायदा
कहिड़े ॾोह मूंखे वे तूं फुलाए, कहिड़े ॾोह मूंखे वे तूं फुलाए, खता मुंहुं जे कहिड़े वञे हा ॿुधाए, ताना मेहणा ॾाढा, ताना मेहणा ॾाढा ॾियारे हलियो वे, कयल कौल वाइदा, कयल कौल वाइदा विसारे हलियो वे, कयल कौल वाइदा विसारे हलियो वे, ॾेई प्यार पहिरियां, ॾेई प्यार पहिरियां धिकारे हलियो वे, कयल कौल वाइदा, कयल कौल वाइदा। सोना छो हकी रखे हेॾो सतायो, सोना छो हकी रखे हेॾो सतायो, ॾे ॾुखड़ा ॾाढा मूंखे रुलायो, ॾे ॾुखड़ा ॾाढा मूंखे रुलायो, रिंद खां थी रागी, रिंद खां थी रागी रुआरे हलियो वे, कयल कौल वाइदा, कयल कौल वाइदा विसारे हलियो वे, कयल कौल वाइदा विसारे हलियो वे, ॾेई प्यार पहिरियां, ॾेई प्यार पहिरियां धिकारे हलियो वे, कयल कौल वाइदा, कयल कौल वाइदा। ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही इलाही सुठो ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो। हिकिड़ो त गलो जेको आहे न उनखे सही रखिणो पवे थो, तव्हां भले जेको आहे होस्टिंग करे रहिया हुजो या स्पेशली सिंगिंग जे लाइ त गले खे जेको आहे न माना ख़्यालु करिणो पवंदो आहे। पोइ कीअं गले जो ख़्यालु कंदा, छो त मौसम त तब्दील थींदी रहे थी, हिकिड़ो मौसम जो बसर थींदो आहे न। वाजी गले जो ख़्यालु जेको आहे सो हिकु उन ख़बर आहे भाई इन सां गॾो गॾु रियाज़ ज़रूरी आहे। सही सही। हा, उन परहेज़गी जेका आहे सो गले जो बचाइण लाइ तमामु शयुनि खां परहेज़ करणु थो पवे। माना मिसाल जे तौर ते कहिड़ियूं शयूं जिन खां परहेज़ करणु खपे? हिकु त जेका आहे सो नशे खां, हा हा फैली खां बचे। ॿिया जेके आहिनि सो कुदरत जेके खाइण पीअण जा शयूं ठाहिया आहिनि त उहो त नसीब में जेकी शइ आहे माण्हू खाई सघे थो, पर हिकिड़े तबियत जे हिसाब सां जेको शइ भार न पए त उन खां थोरो पासो करे। सही सही। तरल शइ आहे, का पकोड़ा आहे, का जलेबी आहे, का ईअं चास वारी शइ आहे, का चांवर आहे, खटी लस्सी आहे, का खटाइण, इन्हनि खां थोरी पासे कजे। अच्छा, तव्हां माना परहेज़ कंदा रहंदा आहियो? परहेज़ कंदा आहियूं, पर गर्मी आहे, पर बेवस थी थधे पाणी ते ज़ोर था ॾियूं। हा बिल्कुलु बिल्कुलु। हा, ऐं कुझु ॾींहं ॿ टे प्रोग्राम लाॻी था, वरी गर्मी जो शिदत, पोइ पाणी ते ज़ोर ॾिनोसीं त कुझु असरु आहे आवाज़ ते। सही सही बिल्कुलु, और ज़ाहिरी ॻाल्हि आहे मौसम जो जेको आहे न उहो इफेक्ट त पवंदो ई आहे हेल्थ ते। अच्छा व्यूअर्स, हींअर जेको आहे सो हीट स्ट्रोक जो बि तमामु घणो ॿुधायो वञे पियो। गर्मियूं तमामु घणियूं आहिनि ऐं स्पेशली जेके ॿ मेट्रोपॉलिटियन सिटीज़ आहिनि उन्हनि में हीट स्ट्रोक जे हवाले सां तमामु घणो ॿुधायो वञे पियो। सो जिते बि ॿाहिरि निकिरो था, ख़ासि तौर ते 12 बजे खां पोइ वारो जेको टाइम हूंदो आहे 3-4 बजे ताईं, इहो टाइम गर्मीअ जो तमामु घणो सख़्तु टाइम थिए थो, या 11 खां 12 जे विच में बि ॾींहं जो टाइम तमामु घणो गर्मीअ जो सख़्तु टाइम थींदो आहे। सो अम्ब्रेला जो यूज़ ॾाढो सुठो हूंदो आहे जेकॾहिं तव्हां थोरो डिस्टेंस ते वञी रहिया आहियो त। हूअं त अम्ब्रेला पाण चवंदा आहियूं त मींहं में इस्तेमालु कबी आहे, पर हाणे डॉक्टर्स बि चवनि था त तव्हां गर्मीअ में जॾहिं ॿाहिरि निकिरो था ऐं थोरो वॉकिंग डिस्टेंस आहे त पोइ पंहिंजे बचाव जे लाइ अम्ब्रेला जो इस्तेमालु कयो। ऐं हर प्रोग्राम में जॾहिं बि प्रोग्राम जी शुरूआति कंदी आहियां त तमामु घणी गर्मी जा ॾींहं जॾहिं हलनि था त पाणी जी बॉटल ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, तव्हां पाण सां गॾु रखो या कुझु साशेस पाण सां गॾु रखो। नमकीन पाणी डॉक्टर्स जे चवण मुताबिक़ त ॾाढो बहितरु आहे अवांजी इम्यूनिटी जे लाइ बि। इम्यूनिटी सिस्टम जेको आहे सो उहो सही आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिहाइड्रेशन खां पाण बचूं था।
हूअं बि बॉडी जेको आहे सो 70% पाणीअ जी त ज़रूरत पवे थी। ऐं हाणे तव्हां जेको आहे न डिफरेंट जॾहिं बि शयूं वठो था त उन ते या बॉटल्स वठो था त उन ते या 8 लिखियलु हूंदो तव्हां ॾिसंदव या ऑक्टा लिखियलु हूंदो त बार बार उहे शयूं यादि बि ॾियारे रहियूं हूंदियूं आहिनि। त ॾींहं में 8 गिलास पाणी जा ॾाढो ज़रूरी आहे त तव्हां 8 गिलास पाणीअ जा पीओ। उन खां अलावा जेको आहे सो पाणी ओवर जेको हूंदो आहे न तमामु घणो पाणी पीअणु त उन सां बि टॉक्सिन्स त पहिरीं रिमूव थींदा आहिनि, ज़हरीला मादा जिस्म मां ख़ारिज थींदा आहिनि, पर उन खां पोइ तमामु घणो जेको पाणी आहे त उहे जेको आहे सो असांजी सिहत ते उहो पाणी बि नुक़सानु पहुचाए रहियो हूंदो आहे। सो लिमिट में जेके बि शयूं जहिड़े तरीक़े सां ॿुधायूं वञनि थियूं त उन्हनि जो इस्तेमालु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं असां वटि प्रोग्राम में रज़ा मोहम्मद रही साहब मौजूदु आहिनि, उन्हनि जा 2 साथी असां सां गॾु मौजूदु आहिनि, ढोलक ते ऐं बेंजो ते। ऐं बेंजो जी त मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां, बेंजो जेको आहे न जॾहिं बि इहो इंस्ट्रूमेंट मौजूदु हूंदो आहे त मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। 2 नथनि सां हुनजो प्ले थियणु ऐं सजाद ॾाढो माशाल्लाह सजाद अली ब्रोही सुठो बेंजो बि वॼाए पियो। तव्हां खां कुझु ॿुधंदासीं बि, हाणे छा ॿुधाईंदव? दाल दिल बरदी दमे अची पधरो कयो पाण वनहन अकरब नाज़ सां ॾिनाई ओ ॼाण ज़ाहिर वारनि ज़ेर कयो ॼाण पंहिंजो ॼाण मुहम्मद सिर सुञाण हिकमत साण हबीब दम कदम जे समझी बाज़ी दम कदम जे समझी बाज़ी दम कदम जे समझी बाज़ी सिर में ॾिस तूं सिर में ॾिस तूं सुरत बचाए दम कदम जे समझी बाज़ी दम कदम जे समझी बाज़ी सिर में ॾिस तूं सिर में ॾिस तूं सुरत बचाए दम कदम जे पी पियालो मोहब्बत मत जो पी पियालो मोहब्बत मत जो पी पियालो मोहब्बत मत जो रमज़न सां ॾिस रमज़र लाए रमज़न सां ॾिस रमज़र लाए सिर में ॾिस तूं सिर में ॾिस तूं सुरत बचाए दम कदम जे समझी बाज़ी दम कदम जे शौक़ जी खण शम शीर मुदामी शौक़ जी खण शम शीर मुदामी तो कलवारे तंत बजाए तो कलवारे तंत बजाए सिर में ॾिस तूं सिर में ॾिस तूं सुरत बचाए दम कदम जे समझी बाज़ी दम कदम जे मोहम्मद रहमख मूर मुदामी मोहम्मद रख मोहम्मद रहमख मूर हुस्न में मोहम्मद रहमख मूर हुस्न में मोहब्बत वारो मच
मचाए मोहब्बत वारो मच मचाए सुर में ॾिस तूं सिर में ॾिस तूं सुरत पचाए दम कदम जे समझी बाज़ी दम कदम ख़ूबसूरत ख़ूबसूरत तमामु सुठो ऐं स्टार्टिंग जॾहिं प्रोग्राम जी कई हुई त अॼु जे ॾींहं ते मूंखे ख़बर हुई त अॼु असां जेको आहे सो म्यूज़िक ते ॻाल्हाईंदासीं ऐं अॼु जे प्रोग्राम में असां जेको आहे सो म्यूज़िक ॿुधंदासीं। अच्छा, जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि थींदी आहे त हिन मंच ते हमेशह जेको आहे सो असां एजुकेशन जी ॻाल्हि कई आहे, हुन ते काफ़ी घणा डिस्कशन्स रहिया आहिनि ऐं हिकिड़ो स्लोगन जेको तालीम जे हवाले सां हलियो त मेहरान टेलीविज़न ते उन स्लोगन खे इलाही घणो प्रोमोट कयो वियो ऐं तव्हांजो जेको साथ रहियो तालीम जे हवाले सां उन स्लोगन खे अॻियां ताईं फैलाइण जे हवाले सां ॾाढो सुठो रहियो। सो जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि हलंदी आहे त एजुकेशन डज़ नॉट मीन त तव्हां जेको आहे सो सिर्फ़ु पढ़ण जी हद ताईं उन्हनि शयुनि खे रटो लॻायो। असांजे ओवरऑल एजुकेशनल सिस्टम जी तव्हां ईअं सभिनीनि खे ख़बर आहे ही जेके एग्ज़ाम्स बि कंडक्ट थिया पे फर्स्ट ईयर ऐं इंटर जा, उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो प्रैक्टिकल्स अॼु बि एग्ज़ाम कल्ह जे ॾींहं ताईं एग्ज़ाम्स कंडक्ट थिया त हिननि ॾींहंनि में जेको आहे सो प्रैक्टिकल्स कंडक्ट कया वञनि पिया। व्यूवर्स, मां हमेशह इन ॻाल्हि खे जेको आहे सो ऑब्ज़र्व कयो आहे त जॾहिं असां प्रैक्टिकल्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त उतां असांखे घणी जेको आहे सो लर्निंग थींदी आहे हर कंहिंजी, छो त अकेडमिकली जेतिरो बि अव्हां जेको आहे सो एग्ज़ाम्स ॾींदा रहो पढ़ंदा रहो, पर जेसीं ताईं तव्हांजो प्रैक्टिकल वर्क न आहे त अव्हां उन तरह नथा सिखी सघो। जॾहिं राग जी ॻाल्हि ईंदी आहे त उन में बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी प्रैक्टिस हूंदी आहे जंहिंखे असां उन प्रैक्टिस वारे फॉर्म में सुहिणे अंदाज़ में सिखूं त पोइ उहो रागी बि यकीनन जेको आहे सो उन तरक़ी जी मंज़िलुनि ते पाण ॾिसंदा आहियूं। असां सां गॾु मौजूदु आहे रज़ा मोहम्मद बिरोही साहब ऐं उनखां जेको आहे कुझु ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदव वधीक? लतीफ़ सरकार खे वाई थी वञे। जी जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अल्लाह अल्लाह माठ तुझी में धरा माठ तुझी में धरा कई मुंह मलखे मात काम रखे वै कच्छ में वाई न आदई वात काम रखी वै कच्छ में वाई न आदई वात जोशन जीव जलायो मूरन बणे महलात ढोल्या ढाटी ढट धणी अची सौली कर सकरात सारे सारे सैयद चे अल्लाह राणा गुजरी रात फिर फुटी फिर भात ओ तब आए कौन अजीब तू अल्लाह राणा रात रुसी वयो राणो रात रुसी वयो रखी शक गुमान ॿियो समझण सूरन कढियो जो निंड कई नादान पंजो पह पिरिय साण कयो सूरन जो सामान मुठीअ जो मेहमान ढोलियो ढट दिसान कीअं करियां काॾे वञां
कीअं करियां काॾे वञा मूंखे सोढो संझ न ॾे अल्लाह मूंखे सोढो संझ न ॾे कीअं करियां काॾे वञा कीअं करियां काॾे वञा मूंखे सोढो संझ न ॾे अल्लाह मूंखे सोढो संझ न ॾे कीअं करियां काॾे राणा रात रुसी वियो राणा रात रुसी वियो कर थी कुल मथे कर थी कुल मथे मियां मूंखे सोढो संझ न ॾे अल्लाह मूंखे सोढो संझ न ॾे कीअं करियां काॾे वञा कीअं करियां काॾे वञा मूंखे सोढो संझ न ॾे अल्लाह मूंखे सोढो संझ न ॾे कीअं करियां काॾे पत्थर वार विछाइयां पत्थर वार विछाइयां पत्थर वार विछाइयां रीझे राणे खे रीझे राणे खे मियां मूंखे सोढो संझ न ॾे अल्लाह मूंखे सोढो संझ न ॾे कीअं करियां काॾे अदियूं अब्द लतीफ़ चए मुर्शिद लाल लतीफ़ चए सानी दा दम बगा मगरि अदियूं शार लतीफ़ चए मुर्शिद लाल लतीफ़ चए ईदम हो ईदम हो मियां मूंखे सोढो संझ न ॾे अल्लाह मूंखे सोढो संझ न ॾे कीअं करियां काॾे वञा कीअं करियां काॾे वञा मूंखे सोढो संझ न ॾे अल्लाह मूंखे सोढो संझ न ॾे कीअं करियां लतीफ़ सरकार छा ई ॻाल्हि कजे ख़ूबसूरत बेहद ख़ूबसूरत व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक सुनहरो ब्रेक आहे अव्हां ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ॿीहर भली कार चऊं था ऐं अॼु प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत रज़ा मोहम्मद बिरोही साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम अव्हां ताईं पहुचे पियो ॾाढो फ़क़ीर ढोलक ते मौजूदु आहे सजाद अली बिरोही जेको आहे सो बेंजो नवाज़ असां वटि मौजूदु आहे ऐं ॾाढो सुठे अंदाज़ में बेंजो पियो वॼाए सजाद ढोलक ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में वॼी रहियो आहे उन खां अलावा जेको आहे सो असां सां गॾु रज़ा मोहम्मद बिरोही साहब मौजूदु आहिनि सो उन्हनि खां असां कुझु ॿुधंदासीं ऐं मां त जॾहिं बि प्रोग्राम्स जेतिरा बि कंडक्ट कया हिन मंच ते हिन अङण ते त पोइ शायदि हिन मंच जो बि इहो स्वभाव ज़रूरु हूंदो आहे त सिलेक्शन जेका आहे उहा ॾाढी ख़ूबसूरत फॉर्म में असांजे साम्हूं ईंदी आहे सो जी तव्हां हाणे वधीक छा ॿुधाईंदव महर टिबाई कलम वाह वाह ज़बरदस्त महर टिबाई
वजूद में वारे गोल वजूद में तो में बोले के मझई तीरथ तकियो तू परे पाइन पेर मता मुझी मंठार चे छड बोलिय जो भेर अल इंसान सिरी वना सिरहू अल इंसान सिरी वना सिरहू जेमज फंदन पेर समझी लह सवेर अलक तोड़े पाण खां थी जुदा पियो गोली पाण खां थी जुदा पियो गोली उचरिया कित खुदा पियो गोली उचरिया कित खुदा पियो गोली पाण खां थे जुदा पियो गोली पाण खां थे जुदा पियो गोली उचरिया कित खुदा पियो गोली उचरिया कित खुदा पियो गोली खाते जुदा पियो गोली जिय छाती न पाए ॾिठई तो जिय छाती न पाए ॾिठई तो छाती न पाए ॾिठई तो जिय छाती न पाए ॾिठई तो खामखा आसरा पियो गोले खामखा आसरा पियो गोले उचरिया कित खुदा पियो गोली उचरिया कित खुदा पियो गोली थे जुदा पियो गोली गुल खां खुशबू जुदा कीअं थींदी 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 गुल खे खुशबू सिवा पियो गोले गुल खे खुशबू सिवा पियो गोले उचरिया कित खुदा पियो गोली उचरिया कित खुदा पियो गोली पाण खां थे जुदा पियो दिल झुका त डिबाई गाल ठहे अलख तो जे अंदर में साहिब रब सत्तार अलख तो जे अंदर में साहिब रब सत्तार वनहन अकरब अलय मिन हबलल वरीद इन आयत ते इतबार मंठार मोगाई छड़े पंज होश कर होशियार तवाहिद तो खावार परे परवर की लगी दिल झुका त डिबाई गाल ठहे दिल झुका त डिबाई गाल ठहे दिल झुका त डिबाई गाल ठहे
झुकाए बिछा पयो गोली, सिर झुकाए बिछा पयो गोली, उचरिया कित खुदा पयो गोली, उचरिया कित खुदा पयो गोली, पण खां थी जुदा पयो गोली। बेहतरीन बेहतरीन महर टिबाई साहब जिन जी शायरी ॾाढी ॾाढी ख़ूबसूरत शायरी आहे। उन्हनि जी जॾहिं बि ॿुधिजे थो उन्हनि खे त वाक़ई कमाल कमाल उन्हनि लिखियो आहे ऐं ॻाईंदड़नि खे बि माना हिकिड़ो क्रेडिट वञे थो त ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाइनि था जहिड़ा रागी। अच्छा मां हूअं पहिरीं बि पुछियमि त अव्हां जो हिकिड़ो जेको आहे न रियाज़ रहे थो त केतिरो रियाज़ खे टाइम तव्हां पाण केतिरो ॾींदा आहियो, कोशिशि केतिरी कंदा आहियो त टाइम हेतिरो मूंखे ॾियणु खपे? कोशिशि त आहे 2 कलाक त मुसलसल कजे, पर ॼणो त कलाक खनि करियूं था, कोशिशि कंदा टाइम छा हूंदो आहे? छोकिरा ईंदा आहिनि सवेर सवेर ईंदा आहिनि, पोइ उन्हनि सां मदद करियूं था, उन सां गॾोगॾु ॼणो मुंहिंजो बि रियाज़त थी थो वञे। सही सही। हा अदा केतिरा तव्हांजा पंहिंजा शागिर्द आहिनि? अदी वॾी ॻाल्हि थी आहे जो असीं पाण शागिर्द आहियूं। हा हा राग त बाबा जो चवणु आहे त हिकु नौजवान उमेद करे अचे थो अव्हां वटि, पहिरियां त हुनखे इंसानियत जो दर्स ॾियो, हिकु सुठो इंसानु हुअणु खपे ऐं उनखां पोइ उनजे वॾनि जो इजाज़त हुअणु खपे त ॿी ॻाल्हि तुंहिंजो आवाज़ु केतिरो कमु थो करे ऐं हुनजा आंगुर कीअं, हुनजो शौक़ु कीअं। हिकिड़ा हूंदा आहिनि आरज़ी शौक़ु, हिकिड़ा हूंदो ज़ाती दिली शौक़ु हूंदो आहे त आउं किज मंज़िल ते रसां। पोइ उन्हनि सां बाबा जो चवणु आहे त तव्हां उन्हनि सां मदद करियो, इनशाअल्लाह हू तयारु थींदा। नसीब कुदरत वारो हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो लिखियल आहे, जेतिरो रोज़ी हुननि खे कुदरत वारो ॾिए थो। या कामयाबी चऊं त रब पाक जे हथ में आहे, त जेतिरी कामयाबी रब पाक जंहिंखे ॾिए, वतु इज़ मंतशा वतु ज़िल मंतशा, रब पाक जंहिंखे चाहींदो आहे त मुंहिंजो परवरदिगार इज़तुनि सां नवाज़ींदो आहे। अलाह तबारक व तआला सभिनीनि जूं इज़तूं जेको आहे सो हुननि जो मुहाफ़िज़ आहे मालिक साईं। महिनत सभिनीनि जे हथ में हूंदी आहे। मां वधीक कुझु ॿुधणु ज़रूरु चाहींदमि, छा ॿुधाईंदव वधीक? हिकिड़ो मंज़र दिल में आहे, हिकिड़ो मंज़र दिल में आहे, हा हा हर हर दिल में आहे, हा हा हर हर दिल में आहे। हिकिड़ो मंज़र दिल में आहे, हिकिड़ो मंज़र दिल में आहे, हा हा हर हर दिल में आहे, हा हा हर हर दिल में आहे। हिकिड़ो मंज़र नशीला तिरछूं नज़रूं, नैण नशीला तिरछूं नज़रूं, नैण नशीला तिरछूं नज़रूं, नैण नशीला तिरछूं नज़रूं, जण का नश्तर दिल में आहे, जण का नश्तर दिल में आहे, हा हा हर हर दिल में आहे, हा हा हर हर दिल में आहे। हिकिड़ो मंज़र छोलन जियागी छुलकन यादूं, छोलन जियागी छुलकन यादूं, छोलन जियागी छुलकन यादूं, छोलन जियागी छुलकन यादूं, मौज जो मंछुर दिल में आहे, मौज जो मंछुर दिल में आहे, हा हा हर हर
दिल में आहे आहा हर हर दिल में आहे हिकिड़ो मंज़र तूं छा ॼाणी तोलाए जानी 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 सिक जो समंदर दिल में आहे सिक जो समंदर दिल में आहे हा हा हर हर दिल में आए हा हा हर हर दिल में आए हिकिड़ो मंज़र तोखां पोए रोज़े रियाज़ तोखां पोए रोज़े रियाज़ तोखां पोए रोज़े रियाज़ तोखां पोए रोज़े रियाज़ नो को महशर दिल में आहे नो को महशर दिल में आहे हा हा हर हर दिल में आहे आहा हर हर दिल में आहे हिकिड़ो मंज़र वाह वाह ज़बरदस्त तमामु बहितरीन व्यूवर्स वक़्तु थी वियो आहे साहीअ जो नंढड़ी साही आहे ऐं काॾे न वञिजो अव्हां ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण व्यूवर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं सुबुह महिराण जी अॼु जी महफ़िल ख़ूबसूरती प्रोग्राम अव्हां जे नाव ऐं अॼु जो जेको प्रोग्राम आहे प्योरली असां जेको आहे अॼु जे प्रोग्राम में म्यूज़िक ॿुधूं था म्यूज़िक इज़ अ थेरेपी हमेशह चवंदा आहियूं म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे रज़ा मोहम्मद ब्रोई साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि जा ॿ साथी असां सां गॾु मौजूदु आहिनि ढोलक ते बेंजो ते सो उन्हनि खां असां कुझु ॿुधंदासीं ऐं यकीनन कुझु ख़ूबसूरती पाण ॿुधाईंदा जी छा ॿुधाईंदव सचल साहिब जो हिकु मशहूरु कलाम आहे ज़बरदस्त उस्ताद मोहम्मद जुमन जी ॻाल्हि वाह वाह उस्ताद कमाल कमाल हिक ॾिहाड़े मुर्शिद सानू हिक ॾिहाड़े मुर्शिद सानू सिट इश्क दी पाड़ी सामे दिल दी तख्ती उते चाह कनूवत चाढ़ी सचल इश्क बुढ़ान थी वे तोड़ी चिटड़ी हो विस ॾाढी कयड़ो मस्त 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 पिरिये जया नाज़ मुखे कयड़ो मस्त पिरिये जया नाज़ मुखे
विसरियो रोज़ो न याद नमाज़ मूंखे कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त मस्त कहिड़ो मस्त पिरीअ जे अनाज़ मूंखे कहिड़ो मस्त पिरीअ जे अनाज़ मूंखे विसरियो रोज़ो न याद नमाज़ मूंखे कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त मस्त हा शौक़ों शराब पिया पीरी वट रात रहा शौक़ों शराब पिया पीरी वट रात रहा शौक़ों शराब पिया पीरी वट रात रहा कोने मुल्ला कासी जो लिहाज़ मूंखे शौक़ों शराब पिया वट वट वटीअ में मट मट मंद पियो कदुर कैफ़ कलाल जो पिया कन पियो अचन दुरुस दुकान ते कंध कबूल कयो सुरहा सिर ॾियो चखियूं सुरक सैयद जे शौक़ों शराब पिया पेरे वट रात रहा शौक़ों शराब पिया पेरे वट रात रहा कोन्हे मुल्ला कासी जो लिहाज़ मूंखे कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त मस्त कहिड़ो मस्त पिरीअ बात काई मुखे जेका पिरी वाई बात काई मुखे जेका पिरी अचे हू जोक आवाज़ मूंखे कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो हा सचल मक़सद सारो तू ही तू वरी जिए सचल मक़सद सारो तू ही तू वरी जिए सचल मक़सद सारो तू ही तू वरी जिए दसे वरी नाज पंजे जो को राज मूंखे कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त मस्त कहिड़ो मस्त पिरीअ जे अनाज़ मूंखे कहिड़ो मस्त पिरीअ जे अनाज़ मूंखे विसरियो रोज़ो न याद नमाज़ मूंखे कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त कहिड़ो मस्त वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो तमामु ख़ूबसूरत ऐं माशाल्लाह तव्हां वटि जेको आहे न सिलेक्शन त ॾाढी घणी आहे ऐं सुठी हिकिड़ी फॉर्म में मौजूदु अथव ही एतिरो जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो रियाज़ बि त हूंदो न प्रैक्टिस बि त हूंदी कोशिशि आहे अदी कोशिशि आहे सही सही महफ़िलूं केतिरियूं अटेंड कंदा आहियो सूफ़ियाना प्रोग्राम अदी तमामु बेअंदाज़ आहिनि असांखे पुॼी नथा सघूं किथां किथां अदा दावतूं ईंदियूं आहिनि इलाइक़े तक़रीबन इलाइक़े में वञूं था घणी त असीं पंहिंजे दरगाह मुर्शिद साईं झोक शरीफ़ वारे उते त घणी हाज़ुरी कंदा आहियूं सही सही हा उन खां सवाइ हिते इलाइक़े में खोड़ दरगाह सूफ़ियुनि जा आहिनि उते हाज़ुरी कयूं था
साईं सूफ़ी जानण साईं ते वेंदा आहियूं ओॾे। सही, हा तमामु सुठो तमामु सुठो। पोइ छा उते राग पूरी राति हले थो? राति सॼी राति राग आहे। वाह वाह, ज़बरदस्त छोकिरा ज़बरदस्त। सां मोहम्मद साईं खटियाण ते वेंदा आहियूं। अच्छा, हा उते बि राग माना उते सुठो हले सॼी थो? राति राग आहे। वाह वाह, ज़बरदस्त। हाणे छा था ॿुधायो? रईस हज़ूर बख्श खे हिकु गज़ल आहे, तमामु हुनजी किताब जी टाइटल बि आहे। हा हा, बिस्मिल्लाह जी। मुंदू मोटी आयूं पर तू न मोटे यार, टिड़िया गुल गुलाब, टिड़िया गुल गुलाब हर हंध थिया हो बेकार, वसिया मींह मुल्क ते खिड़िया खटण हार। उदासी अज़ीज़ जी तो हिक न लधी सार, साजन तो खां धार, मूं ॾींहं ॾुखन में घारिया। थकानेण राहूं निहारे निहारे, थकानेण राहूं निहारे निहारे, आया कोन आए बिरे बागवारे, आया तो न आए बिठे छुब सारे। थकानेण राहूं निहारे निहारे, थकानेण राहूं निहारे निहारे, आया तो न आए बिठे छुब सारे, आया छो न आए बिठे छुब सारे। मिठा है हयाती आहे चार ॾींहड़ा, मिठा है हयाती आहे चार ॾींहड़ा, पसा पाण पंहिंजो मता मौत मारे, पसा पाण पंहिंजो मता मौत मारे, आया तो न आए वेठे छो विसारे, आया तो न आए वेठे छो विसारे। इन्हें आसरे ते आया पियो जियां मां, इन्हें आसरे ते आया पियो जियां मां, जो थो अचे हू पई दिल पुकारे, जो थो अचे हू पई दिल पुकारे, आया तो न आए वेठे छो विसारे, आया छो न आए वेठे छो विसारे। राहे हूंदी सदा दी ददर में, हकी राहे हूंदी सदा दी ददर में, हिंद रूह राणो मता वागवारे, हिंद रूह राणो मता वागवारे, आया छो न आए बिठे छो विसारे, आया कोन आए छो विसारे। थकानेण राहूं निहारे निहारे, थकानेण राहूं निहारे निहारे, आया तो न आए वेठे छो विसारे, आया छो न आए वेठे छो विसारे। वाह, ज़बरदस्त, इलाही बहितरीन, इलाही ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरत।
अदा हूअं बि सुबुह में हाणे माशाल्लाह सां तव्हां ईंदा रहिया आहियो। अॼु पुछणु चाहींदमि, मां उहो पुछंदी बि आहियां न, कमेंट्स वठंदी आहियां पंहिंजा आयल मौज़ज़ महिमाननि खां। तव्हांखे हिते अची कीअं लॻंदो आहे? सुबुह मेहरान अव्हांजी नज़र में छा आहे? सुबुह मेहरान जो पैगाम असांजे तमामु व्यूवर्स ताईं कीअं पहुचे थो? हा दी बहितरीन जेका आहे सो ही पंहिंजे सुबह मेहरान में हिकु ॻाल्हि त असांजा रागी बहिराड़ी जा अहिड़ा जो आहिनि जो हू स्क्रीन ते कॾहिं आया ई कोन, त हू उन्हनि जी बि वॾी हिकु हिमत अफ़ज़ाई हिते आहे। ऐं इहा असां चऊं था असां बि हिते ख़ुशी आहे की नवां नवां गीत खणी था अचूं, कुझु पुराणनि खे बि यादि करियूं था। इहा जो पंहिंजे उस्तादनि जो बि जेका आहे महिनत ज़ाहिर था कयूं, त इन में असांखे बि ख़ुशी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, मेहरान टेलीविज़न ते तव्हां ईंदा रहो था, ख़ासि तौर ते सुबुह मेहरान प्रोग्राम में, पोइ ॾिसंदड़नि जो छा फीडबैक हूंदो आहे, उन्हनि जा छा मोट मिले थी? सुठी मोट मिलंदी? ज़बरदस्त, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। नाज़रीन, वक़्त जो घड़ियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, मूंखे लॻे पियो त अॼु जो प्रोग्राम ॾाढो लाइव, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ताईं पहुतो आहे। ऐं हीउ प्रोग्राम कॾहिं बि तव्हां यूट्यूब ते बि खोले ॾिसंदव त तव्हांखे उन ई तरह जेको आहे सो ख़ूबसूरत ऐं एवरग्रीन चवंदा आहिनि न, कुझु शयूं हूंदियूं आहिनि, त हीउ प्रोग्राम तव्हां कॾहिं बि ॾिसी सघो था यूट्यूब ते। ऐं उन खां अलावा फेसबुक ते बि सेगमेंट्स ईंदा रहंदा आहिनि, सो तव्हां शेयर बि करे सघो था ऐं लाइक बि करे सघो था। उन खां अलावा जेको आहे सो पंहिंजा जेतिरा बि तव्हांजा अकाउंट्स आहिनि तव्हां उन्हनि ते बि शेयर ज़रूरु कजो। मूंखे ॾिजो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾिजो इजाज़त। आयल मौज़ज़ महिमान जेको आहे असांजो रज़ा मोहम्मद बिरोही साहिबु, उनखे बि इजाज़त ॾियो। अदा महिरबानी, तव्हां आयो, असांजे प्रोग्राम में ॾाढो सुठो लॻो। ऐं हिन तरफ़ ॾाढो फ़क़ीर ढोलक ते मौजूदु रहियो। अदा महिरबानी, ॾाढो सुठो ढोलक वॼायो था। सजाद अली बिरोही ॾाढो ख़ूबसूरत बेंजो वॼायो था, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो। सो व्यूवर्स, इनशाला सदाईं गॾु आहियूं। वेंदे वेंदे अव्हांजे लाइ ख़ूबसूरत हिकिड़ो जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में वाई थी वञे। जी जी शाह साहब, ज़बरदस्त। मुझी सैयद सारल दो है, मुझी सैयद सारल दो है, मुझी सैयद सारल दो मूंखे आहे उम्मीद अल्लाह में, मुझी सैयद सारल दो है, मुझी सैयद सारल दो मूंखे आहे उम्मीद अल्लाह में, मुझी सैयद सारल दो है, मुझी सैयद सारल दो। सजदे पेई सुपीरी अला, सजदे पेई सुपीरी अला, सजदे पेई सुपीरी अला, सारियूं ज़ार करी तो है मूंखे, सारियूं ज़ार करी दो मूंखे आहे उम्मीद अल्लाह में, मुझी सैयद सारल दो है, मुझी सैयद सारल दो। मेड़ो थी दो मोमिने, मेड़ो थी दो मोमिने, मेड़ो थी दो मोमिने, उते मोहम्मद मीर मिलंदो है, उते मोहम्मद मीर मिलंदो मूंखे आहे उम्मीद अल्लाह में, मुझी सैयद सारल दो है, मुझी सैयद सारल दो। अदियूं अब्द लतीफ़ जे मुर्शिद लाल
लतीफ चे अदियूं ऐब्द लतीफ चे बदियूं बख्शाई दो है उते बदियूं बख्शाई दो मुके आगे उम्मीद अल्लाह में मुझे सैयद सारल दो है मुझे सैयद सारल दो